सिंध मल्लाह फोरम के चेयरमैन रखियो मीरानी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध मल्लाह फोरम 2017 खां एक्टिव आहे। असां महसूस कयूं था त ही मल्लाह तबको घणेई अरसे खां तालीम ऐं ॿियनि शयुनि खां पोइ ते पयल आहे। असांजे मथां मल्लाह बिरादरी जो पूरो एतमाद आहे। मल्लाह बिरादरी असांखे वॾी इज़त ॾेई रही आहे। हुन चयो त असांजो हर जाइज़ मसइलो हल कंदासीं। मल्लाह बिरादरी जो कश्मीर खां वठी कराची ताईं असां मल्लाह बिरादरी सां गॾु आहियूं। 21 नवंबर ते मल्लाहनि जो आलमी ॾींहुं आहे। कम्युनिटी बेस ही तंज़ीम आहिनि। मल्लाह बिरादरी जे क्रिमिनल कंहिं बि माण्हू जी असां हुननि जी मदद न कंदासीं। राजधानी जे केस में असां रोडनि ते हुआसीं। असां सिंध जे मुफ़ादनि जे लाइ हर जंग विढ़ंदासीं ऐं असां मल्लाह बिरादरी सां ॾींहुं राति हुननि सां गॾु आहियूं। जिते बि कंहिं बि मल्लाह खे असांजी ज़रूरत पवंदी असां उन मल्लाह सां गॾु हूंदासीं। उन मौक़े ते मौजूद वाजिद मल्लाह, राशिद मल्लाह, मोहम्मद हाशिम मल्लाह, गुलाम शबीर मल्लाह, अली हसन मल्लाह, राजा शरीफ, नईम मल्लाह, असलम मल्लाह ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। उन मौक़े ते वाजिद हुसैन मल्लाह खे हैदराबाद ज़िले जो जनरल सेक्रेटरी मुक़ररु करण जो ऐलान कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची